ब्रेकिंग न्यूज़ में अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं त अमेरिका ऐं ईरान विच में जंग बंदीअ जे मुआहिदे जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे, जॾहिं त पाकिस्तान जूं ॿियनि टियाकड़ी कंदड़नि सां गॾिजी जंग बंदीअ में वाध लाइ कोशिशूं जारी आहिनि। पाकिस्तान जे राब्तनि खां पोइ जंग बंदीअ में वाध जे हवाले सां जल्द अहम ऐलान जो बि इम्कान आहे। अहम ख़बर असां पंहिंजे नाज़रीन सां शेयर करे रहिया आहियूं त अमेरिका ऐं ईरान विच में जंग बंदीअ जे मुदे जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे, जॾहिं त पाकिस्तान जूं ॿियनि टियाकड़ी कंदड़नि सां गॾिजी जंग बंदीअ में वाध लाइ कोशिशूं बि आहिनि। पाकिस्तान जे राब्तनि खां पोइ जंग बंदीअ में वाध जे हवाले सां जल्द अहम ऐलान जो बि इम्कान आहे। ॿई मुल्क वज़ीर आज़म पाकिस्तान जी दरख़्वास्त ते 15 ॾींहं जी जंग बंदीअ ते राज़ी थिया हुआ। इन खां पहिरियां जंग बंदीअ जे आख़िरी ॾींहुं जॾहिं त ट्रंप ब्लूमबर्ग सां बि ॻाल्हि ॿोल कई हुई, जंहिंमें संदसि चवणु हो त ॻाल्हियूं जेके आहिनि उहे अॼु थी रहियूं आहिनि जेके ईरान जे लाइ अहम आहिनि। अमेरिका ईरान विच में जंग बंदीअ जे मुदे जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। पाकिस्तान जूं ॿियनि टियाकड़ी कंदड़नि सां गॾिजी जंग बंदीअ में वाध लाइ कोशिशूं जारी आहिनि। पाकिस्तान जे राब्तनि खां पोइ जंग बंदीअ में वाध जे हवाले सां जल्द अहम ऐलान जो बि इम्कान आहे।